अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरूं। नाज़रीन, शादी मसीन बरसां ॻोठ मलिराणी सोलंगी जो रहवासी एडिशनल सेशन जज मुमताज़ अली सोलंगी, डायरेक्टर फिशरीज अरबाब अली सोलंगी, डायरेक्टर एनिमल हस्बेंड्री गुलाम हैदर सोलंगी जो वॾो भाउ ऐं सीनियर कानूनदान अयाज़ अली सोलंगी, डॉक्टर फयाज़ सोलंगी जो पीउ, साबिक़ा डायरेक्टर एनिमल हस्बेंड्री ऐं साबिक़ा नायब चेयरमैन यूसी बाला सेठार जा हिन फानी दुनिया मां लाडाणो करे वियो आहे, जंहिंजी जनाज़े नमाज़ ॻोठ मलिराणी सोलंगी अबाणे कब्रिस्तान एसन शाह गाज़ी में अदा कई वई ऐं साॻी कब्रिस्तान में खेसि मिठी मां हवाले कयो वियो। सियासी समाजी माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें तालुक़े सोबोदेरो पीपल्स पार्टी जो अॻुवाण हाजी अब्बास राजपर, मीर असरार सोलंगी, मोहम्मद ताहा सैयदी, साबिक़ा चेयरमैन यूसी बाला रज़ा हुसैन सेतो, इन खां सवाइ वॾी तादाद में माण्हुनि पिणु शिरकत कई। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।